अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज ज़बरदस्त दुलाब ड्रामे की अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं आज़म मेंगल के बारे में। जी हाँ दोस्तों, सामूं तव्हां ॾिसी रहिया आहियो आज़म मेंगल जा एक बेहतरीन सीन शूट थिया आहिनि ऐं अॼु तव्हांखे वॾी अपडेट ॾींदासीं त ड्रामो कॾहिं रिलीज़ थी रहियो आहे, पहिरीं किस्त कॾहिं ईंदी। दोस्तों अॼु जी जेका शूटिंग थी, पहिरें स्पेल जी आख़िरी शूटिंग थी ऐं पहिरियों स्पेल ख़ैर सां पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। दुलाब ड्रामे जो पहिरियों स्पेल बिल्कुलु मुकमिल थी चुको आहे दोस्तों, जंहिंमें आज़म मेंगल जा बेहतरीन पार्क में सीन शूट कया विया, हिकिड़ो गानो भी शूट कयो वियो ऐं आज़म मेंगल सां गॾु जेको हीरोइन जी किरदारु करे रही आहे उहा उन सां गॾु सुठा सुठा पोज वरिता विया। बेहतरीन लोकेशन, ख़ूबसूरत हरियाली ऐं सरसब्ज़ जगह ते आज़म मेंगल भी हिकु बेहतरीन वॻे में हुयो। आज़म मेंगल जो जेको वेस हुयो दोस्तों, बलोची टाइप जेको वॾी कांच पातल, अहिड़े हिसाब सां हिकु ज़बरदस्त एक्शन ऐं ज़बरदस्त रोमांटिक सीन शूट कया विया आज़म मेंगल जा। ॾाढो हिकिड़ो VIP लॻे पियो आज़म मेंगल ऐं सां गॾु जेका जोड़ी में आहे उहा भी बेहतरीन लॻी पई हुई दोस्तों। वरी कार अचे थी, उन ते वञी जेको आहे हादसो पेश अचे थो ऐं कार ते वञी जेको छोकिरी लॻे थी ऐं कार ते जेको आहे मुंहिंजे ख़्याल में दुश्मन अचनि था, अहिड़े हिसाब सां सीन शूट कया विया आहिनि दुलाब ड्रामे जा दोस्तों। ख़ैर सां पहिरियों स्पेल मुकमिल थी चुको आहे ऐं तव्हांखे शूटिंग जा असां पिक्चर ॾेखारे रहिया आहियूं सिर्फ़ु तव्हांखे मुतमइन करण जे लाइ। बाक़ी सॼी शूटिंग दुलाब जी मुकमिल थी वई आहे। तमामु जल्द हाणे टीज़र ईंदो दोस्तों, टीज़र 2-3 टीज़र ईंदा, पोइ दुलाब ड्रामे जो जेको आहे पुरमो खां पोइ एपिसोड ईंदो, जंहिंमें फरज़ंद मलिक खजू वरी महिनत कई आहे दोस्तों ऐं सभिनी सां यासिन बोज़दार भी जेको आहे हिन ड्रामे में ॾाढो एक्शन में आहे दुलाब में ऐं जेको हुते फ़नी किरदारु कंदो हुयो। हाणे ॾिसो न, छोकिरी किरी पई आहे, माना जीअं आज़म मेंगल ऐं छोकिरी खे गॾु ॾिसनि था, दुश्मन अची हमलो करनि था छोकिरी ते, तूं ही छा थी करे हिन सां, मतिलबु हिकिड़े छोकिरी जा वारिस अची वञनि था, अहिड़ा सीन शूट कया विया पार्क में ऐं गाने जा। ऐं कार ते वञी छोकिरी किरे थी, धकु लॻे थो, मतिलबु बेहतरीन जेको आहे कहाणी शूट कई वई ऐं जेको आहे ज़बरदस्त इहे सीन आहिनि। ॾिसण वटां तव्हांखे जॾहिं मिलंदा तव्हां ख़ुशि थी वेंदो। आज़म मेंगल अचे थो, एंट्री हणे थो ऐं दुश्मन खे सटको कुटको भी ॾिए थो ऐं छोकिरी खे बचाए थो। आज़म मेंगल उतां वठी थो वञे। सॼा इहे सीन आख़िरी शूट थी चुका आहिनि। उमेद आहे वीडियो दोस्तों अपडेट तव्हांखे सुठी लॻी हूंदी, असांजो रिव्यू सुठो लॻो हूंदो, लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा।